हैदराबाद जे नसीम नगर थाणे जी हद में 7 मार्च 2024 में एक अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो जॾहिं कानून जा 2 शागिर्द भाउ ऐं भेण पेपर ॾेई पंहिंजे घर तरफ़ मोटी रहिया हुआ त जेका रस्ते में उन्हनि मथां कातिलानो हमलो थियो। अॼु उन्हनि जी वरसी उन्हनि जे वालिदैन पारां मल्हाई थी वञे। अचो त उन हवाले सां संदन वालिदैन सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुननि जो छा चवणु आहे। साईं, अॼु कोई ॾींहं ते 2 साल अॻु मुंहिंजा मौसूम ॿारड़ा पंहिंजे मिडटर्म इम्तिहान जे पेपर खां वापसि ईंदे प्याला होटल वारी गिटीअ में शहीद थिया ऐं हिकिड़े वहशी दर्द बेगुनाह बेकसूर उन्हनि मौसूमनि खे शहीद कयो। ऐं हुनजो पस मंज़र इहो त उहो रिश्ते जे लाइ जेको नज़ीर अब्बासी आहे रिश्ते में सालो ई थिए उन जे मार्फत आया हुआ ऐं असां उहो इनकार कयो ऐं उन ते हुनजी भेण जेको इहा असांखे धमकी ॾेई वई, फरज़ाना नालो आहे भाईअ जो, ऐं उन चयो त जे रिश्तो नथा कयो त तव्हांखे ख़बर पवंदी त जेको इर्शाद छा थींदो। ऐं उन वक़्तु बि मां पुलिस में वञणु पियो चाहियां। नज़ीर मूंखे हथ ॿधा, पेरनि ते हथ रखी त पुलिस में तव्हां न वञो ऐं मां तव्हांखे यकीन थो ॾियारां त फ़खुरनि खे मां कंट्रोल करे ऐं इहे शयूं जेको न थियणु ॾींदुसि। उन खां 24 फरवरीअ ते 2024 ते असांजे हिकिड़े रिश्तेदार जी शादी हुई। उन शादीअ में हिन मुंहिंजे नियाणीअ जा फ़ोटू बि कढिया ऐं हिनखे प्रेशराइज़ बि कई त तूं रिश्तो क़बूलु करे ऐं पंहिंजे पीउ माउ खे मञाए। हुन चयो त जॾहिं मूंखे ई क़बूलु न आहे त मां पंहिंजे पीउ माउ खे छो मञाए। उन खां पोइ 15 ॾींहंनि खां मुंहिंजे ख़्याल में पोइ 7 मार्च 2024 ते इहो वाक़ियो पेश आयो जो मुंहिंजी मौसूम नियाणी हुन टाइम ते शहीद थी वई ऐं मुंहिंजो नौजवान पुटु जेको 3rd ईयर जो स्टूडेंट हुयो ऐं इहा जी वरी मूंसां ज्यादती थी जंहिंजी का हद ई कान्हे का। ऐं मुसलसिल मां उन ॾींहं खां वठी अॼु ताईं 2 साल थिया आहिनि। मां 2 सालनि में मुख़्तलिफ़ थाणनि ते मुख़्तलिफ़ कोर्टुनि में धिका खणंदो वरिता थो ऐं कानून जे शागिर्दनि जे तहफ़ुज़ त पंहिंजे मां इंसाफ़ हासिलु करण लाइ मां परेशान आहियां। रुली मां बेज़ार थी पियो आहियां, कुझु नथो थिए। उन टाइम ते हिते नूर मुस्तफ़ा पठान नाले SHO हुयो। उन कंहिं बि क़िस्म जो सहकार कोन कयो ऐं हुन जेको हिते असां वटि जेको जाइ वारदात शाम जो 6 बजे हुन पंहिंजो स्टाफ मोकिलियो, पाण कोन आयो आहे। 28 मार्च ताईं हुन का बि इन्वेस्टिगेशन कोन कई ऐं 28 मार्च ते त जेका फेयर इन्वेस्टिगेशन मूंखे मिले मुंहिंजो हक़ु आहे इहो। मां हीअ हिकिड़ी रिपोर्ट आहे जेका तव्हांजे साम्हूं पेश कयां थो। मां इंक्वायरी कराई हुई, उन इंक्वायरीअ जी रिपोर्ट हुन हिन जे ख़िलाफ़ु कढी आहे, नूर मुस्तफ़ा जे ख़िलाफ़ु। उहा मां हिते इम्प्लीमेंटेशन लाइ ॾिनी आहे DIG हैदराबाद खे ऐं DIG हैदराबाद हिन ते का बि कार्रवाई करण लाइ तयारु कोन्हे। असां बिलावल जी पार्टी असांखे बेनज़ीर जा त नियाणी पढ़ाई नियाणियुनि जो ई मां कान चयो कहिड़ियूं नियाणियूं महफ़ूज़ का बि महफ़ूज़ कान्हे नियाणी। असां बि बेनज़ीर जी पार्टी जा लाड़काणे जा जेके बि आहिनि इहे सियासतदान सभु असांजे पाड़े जा आहिनि लाड़काणे जा जेको खोड़ो आहे जा जेके बि सभई आहिनि सभिनि सां आहिनि वास्ता शइ। बसि असांखे इंसाफ़ु कोन्हे। हो माना ज़ाती वॾा पाण ज़ालिम आहिनि हिकिड़ा अलाए कहिड़े नमूने सां कीअं आहिनि। असां ज़ालिम न आहियूं, असांखे इंसाफ़ु खपे। मुंहिंजो बिलावल सां फराटा सां असां सभिनि सां इहो बिला मूंखे मस्तु मञनि। असां पुलिस जे हवाले सां ॾिसो त को अहिड़ो कमु ई न आहे। फस्ट इन्वेस्टिगेशन हुई जेको SHO हुयो उन टाइम ते नूर मुस्तफ़ा पठान, त उन के बि स्टेप न खयां ऐं ॿिनि खे उनखे त आउं सम्झां थो त उहो पाण ई उन में शइ में इन्वॉल्व आहे। उन खां पोइ इन्वेस्टिगेशन चेंज थी थिए, उन में कुझु नथो थिए, वरी 3rd इन्वेस्टिगेशन वञे थी त 3rd इन्वेस्टिगेशन में बि कुझु अहिड़ो न आहे जे मथां कोर्ट पाण एतिराज़ न कया आहिनि त हुननि में तव्हां कुझु कमु कयो न। इवन तव्हां रिपोर्ट्स खणी ॾिसो DSP जो DI जूं त सभिनि में इहो ई लिखियलु आहे त कुझु अहिड़ो को एफर्ट्स न आहिनि वरिता विया। पर असांजो मुतालबो इहो आहे जेकॾहिं पुलिस आहे त एफर्ट्स छो नथी खणे। जेके सहूलियतकार जेके असां नॉमिनेट कया आहिनि उन्हनि खां एतिरो कोन थो पुॼे त थाणे ते घुराए करे उन्हनि खां पंहिंजो स्टेटमेंट रिकॉर्ड करायूं। असांजी नज़र में त ही पुलिस वारा इहे सभु मिलिया पिया आहिनि उन्हनि सां ऐं जेकॾहिं अॼु इंसाफ़ नथो ॾिनो वञे त असां पंहिंजे हिन में पुलिस मां कहिड़ी एक्सपेक्टेशन रखंदासीं त इहे अॻिते छा कंदा। जेकॾहिं अॼु इहो असां सां वाक़ियो थियो आहे, ख़ुदा न ख़ास्ता सुभाणे ॿिए कंहिंजी नियाणी सां बि थी सघे थो। ऐं तव्हां रिसेंटली ॾिठो बि हूंदो त शायदि 5-6 महीना पहिरियां सैरिश नगर कासमाबाद में अहिड़ो ई वाक़ियो थियो हुयो जंहिंमें टीचर हिकिड़ी स्कूल टीचर हुई जंहिंखे हिकिड़े
शख़्स इहो सेम इंसिडेंट करे पहिरियां ज़ख़्मी हुई वीचारी, उन खां पोइ उहा बि शहीद थी वई। त इहे वाक़िया आख़िर केसि ताईं हलंदा? ऐं इहो वाक़ियो ॾिसो त 8 मार्च ते औरतुनि जो ॾियाड़ो हो, उन खां हिकिड़ो ॾींहुं पहिरियां थो थिए। जेकॾहिं इहो मिसाल तव्हां सोचो त इहो सिर्फ़ु हिकिड़ो युसरा जो क़तलु न, बल्कि हिकिड़ी नियाणियुनि जो शौर जो क़तलु आहे। ऐं अहिड़ा माण्हू छा था चाहिनि त औरतुनि जो रस्तो रोकियो वञे, उन्हनि खे तालीम खां महरूम कयो वञे, उन्हनि खे उन्हनि जी आज़ादी खां महरूम कयो वञे। असांजो मुतालबो इहो ई आहे त इंसाफ़ हराम कयो वञे ऐं जीअं सभिनि जेको हिकिड़ी सेफ कंट्री या सेफ स्टेट हिते हिनखे ठाहियो वञे, जंहिंमें असां सभु पाण खे महफ़ूज़ महसूसु कयूं।